नाज़रीन, मां यहाँ होस्ट मोहम्मद सुलेमान आरिजो ऐं अॼु असां जे प्रोग्राम जो गेस्ट आहे मोहतरम जनाब अली रज़ा आरिजो साहब जन। पंहिंजे प्रोग्राम हफ़्ते जे मुल्की मंज़रनामे में मौजूद आहियूं ऐं अॼु असांजो मौज़ू आहे सिंधी समाज जो जाइज़ो। सर, पहिरियों सुवाल तव्हां खां, हिन रेस राज में जॾहिं असां ॾिसूं था त हथियारनि, मौत, बुख ऐं मायूसीअ जे करे असांजा शहर ऐं ॿाहिराड़ियूं वीरान नज़र अचनि थियूं, ईअं छो आहे? सिंध ऐं भिटगंज रज़ा आरी जी तरफ़ां मोहती माण्हुनि खे सलाम। वालेकुम सलाम। सिंध में सदानंद ऐं रेस राज जे करे माण्हुनि जा घर तबाह। औरतुनि जी जेका हिन समाज में रेस राज में हैसियत जिन्स वारी आहे। कारो ऐं कारीअ जा वाक़िआ बि उन जो वॾो असर बि उन जो आहे। मूंखे यादि थो पए त चार्ल्स नेपियर जेकम्बा जे सदानंद जे ख़त लिखियो त जेकॾहिं तव्हांजे इलाइक़नि में कारो ऐं कारीअ जो वाक़िओ थींदो ऐं पोइ उन में तव्हांखे असां ज़िम्मेवार कंदासीं ऐं तव्हांखे उन में पनिशमेंट में आणींदासीं। हुननि ते इहो सख़्ती थी वई त उते उन में घणा केस जेको ख़तमु थी विया। कबीलाई ऐं जागीरदारी कल्चर जो हिकिड़ो रवैयो आहे। हाणे इस्लामी तरीक़ो उहो बि कोन्हे, उन में वाज़ियो सूरत निसा में अला साईं उन जा जेके आहिनि सो असांखे अहकामात आहिनि। हिन रेस राज में ताक़त रियासत खां वधीक आहे ऐं रेस राज में इख़्लाक़ियात बि कोन आहे। जंगल जो कानून आहे ऐं ॾाढो ऐं गाबो आहे। हर सिस्टम या मुआशिरो या फ़र्द चाहींदा आहिनि त वक़्त जे तक़ाज़ा हिसाब सां उहो तरक़ी पज़ीर थियनि, पर असांजो जेको सिंध में रेस राज आहे उहो तरक़ी छो नथो चाहे? उन जा सबब ऐं असबाब आहिनि। हिते अंग्रेज़ 104 साल हुन जी हुक्मरानी हुई। हुन 1843 में सिंध खे फतह कयो। उहो रेस राज हुननि जी जेको आहे सो उन कॉलोनीअ में चौकीदारीअ जो कमु कंदो। उहो साॻियो कमु वरी हिन सिस्टम में इलीट जेको क्लास आहे उन जी बि चौकीदारी करे रहियो आहे। हिन हाणे उन में चौकीदारीअ में असां वटि जागीरदारी सोच ऐं वाइट कॉलर गॾिजी सिंध खे फुरे ऐं नास करे छॾियो अथनि। हाणे उन वाइट कॉलर जेको ब्यूरोक्रेट आहे ऐं उहो बेबज़ाइर ईअं माण्हू हुनखे चवंदा आहिनि ही मौजूदु आहे, पर उहो बि हिन भींग में हिन फुल्ट में हुन सां गॾु आहे ऐं बराबरीअ जे बुनियाद ते कमु करे रहियो आहे। हिते असांखे हिकिड़ो सहाफ़ी हो, उन जो नालो हुयो नसरुल्लाह गडानी। हाणे उन लाइ जस्टिस सलाहुद्दीन पवार हिते हुयो। उहो पियो चए त मूंखे अक्सर सिंध जे भोतारनि हिन खे बचाइण जे लाइ हुन ते लुंडनि ते FIR आई, उहो उतां इलाइक़े जो MP आहे, उन्हनि सिफ़ारिशूं कयूं ऐं मूंखे उहो हैरत पियो चए त 3 बार काउंसिल हुयूं वकीलनि जूं, उहे हुन जा वकील उहे बि जेके सिंध जूं कराची बार काउंसिल, हैदराबाद, सखर ऐं उन्हनि सिफ़ारिश कयूं त हिन खे जेको आहे सो ज़मानत ॾियो ऐं हिन खे जेको आहे सो तव्हां रिहायत ॾियो। हाणे ही सिस्टम में ॾिसो केॾो ताक़तवर आहे जो उन जो हिकिड़ो चीफ जस्टिस सिंध उन जो हिकिड़ो तकीर हुई बार काउंसिल में त हू हिन सिस्टम में केॾो ताक़तवर आहे जो उन में बार काउंसिल अक्सर जेके हुन जा वॾेरा आहिनि उन खे जेको आहे सो सहूलियत ॾियण ते उन जे केस खे ख़तमु करण लाइ हुन ते केॾो जेको आहे सो प्रेशर डेवलपमेंट कनि था। हाणे ही तरक़ी छो नथा चाहिनि? सिंध में इनकम सपोर्ट प्रोग्राम जा पैसा त ॾियनि था, हू हिते कारखानो हणण लाइ तयारु कोन। कराचीअ में
इंडस्ट्री ज़ोन आहे कहिड़े खां वठी जेकंबाद में का बि इंडस्ट्री कोन्हे। समाज तरक़ी जेके कंदा आहिनि उहो साइंस जी जेका इंडस्ट्रीज आहे उन सां उहो डेवलपमेंट थींदा आहिनि, उहो पंहिंजे तरक़ीअ ते अॻिते वधंदा आहिनि। हाणे कराचीअ जे समाज खां असां इहे सम्झो त ॾेढ सदी असां पहुची आहियूं। यूरोप ऐं अमेरिका खां असां लॻभॻि 4 सदियूं असां हुननि खां पहुची आहियूं, जो हिते उहा साइंस जी जेका तरक़ी आहे इंडस्ट्री जी ऐं टेक्नोलॉजी उहो हिते असांजे समाज में ज़ीरो आहे। साईं अब्दुल वाहिद आरिफ़ चवंदो त असां सिंधी माण्हू साइंस जी तरक़ी एतिरी कई आहे जो नलके जी असां कटोरी चेंज कंदा आहियूं, बाक़ी असां हुनजी तरक़ीअ में सिफ़र आहियूं। हाणे सिफ़र जो जेको वॾे में वॾो कारण आहे उहो असांजे सिंधी समाज में रेस राज आहे, जेको नथो चाहे त हिननि खे हिते असांजे इलाइक़े में इंडस्ट्री ज़ोन लॻो पिया, बिल्डिंगूं अरबे रुपया ख़र्च उन ते थी आहे, हिकिड़ी बि इंडस्ट्री जे हिते आरीजा जे जेको आहे सो बसां हिकिड़ी उहा स्टार्ट कोन थी आहे। हू शौरी तौर नथा चाहिनि त हिते जो समाज उहो असांजे लाइ मज़ूरी करे हारी हुजे ऐं बुख ऐं बदारीअ में हुनजो ॿार वेठो तड़पे ऐं हो हुन ते जेको आहे सो पंहिंजे कचहरियुनि में हो हुनखे यानी असांजे बुख बदारीअ खे हो हुन ते वॾा टाका ॾींदा आहिनि त ही काॾे वेंदा आहिनि, काॾे वेंदा, ऐं मुख़्तलिफ़ हुननि जा वीडियो आहिनि असांजे सोशल मीडिया ते ऐं उहे असां ते तंज़ ऐं टोकूं कंदा आहिनि। ही जॾहिं विरहाङो थियो त असां हिते विचोलो क्लास हो जेको ईअं सम्झो त ईअं शऊर रखंदड़ हिकिड़ो क्लास हुयो, उहो जीअं विरहाङो थियो त लॻभॻि 3 लख उते जेको आहे सो दीवान उहो पहिरें धक में शिफ्ट थी वियो हिंदुस्तान। उन दौर में जमशेद मेहता म्यूनिसिपल कॉर्पोरेशन कराचीअ जो मेयर हो, गुलनि सां असांजे पाणीअ सां उतां जा रोड धोपंदा, लाइटिंग सिस्टम बहितर हूंदो ऐं हैदराबाद जी जेका हीराबाद आहे उहो तव्हांखे ईअं जॾहिं तव्हां घुमंदो तव्हांखे महसूसु थींदो त हे लंडन ऐं फ्रांस में लिखूं मां घुमां थो। 17 सदी जे आख़िर में शिकारपुर बि एॾी तरक़ी कई जो हुननि खे बैंकिंग सिस्टम हुयो, हुन जदीद हिकिड़ियूं घिटियूं हुयूं, शहर आहे, ढक बाज़ार हुई, उन ते इस्पतालूं, कॉलेज हुया, सॼो इहो मिडिल ईस्ट यूरोप ताईं उतां जेको आहे सो वापारु हो इहो उतां जी हिंदू कम्यूनिटी कंदी। अॼु शिकारपुर जी हालत इहा आहे त उते मौत आहे, बुख आहे, सिज लथे खां पोइ माण्हू इंटरनेशनल आया हुया, उते माण्हू सफ़र करण लाचार कोन्हे। असांजे समाज में उन्हनि असां धाड़ेलनि जे रूप में हिकिड़ा उन्हनि जी तरबियत था कनि ऐं ताज़ो उन में जेको आहे सो हिकिड़ी रेस राज जो कंदारनि जी हिकिड़ी विधो हथियारनि सां उहा गाॾी पकड़ी ऐं उहे हथियार जेके नेटो में इस्तेमालु थींदा जदीद हथियार उहे उन्हनि वटि धाड़ेलनि वटि आहिनि, पुलिस वटि बि ओतिरा हथियार कोन आहिनि। हाणे इहो आहे असांजे रेस राज जो समाज में तरक़ी न करण जो जेको आहे सो ऐं हुनखे ओसर तरफ़ न वठी वञण जी सोच। सर असांजे हिन ज़मीन जे ॻोल्हे ते नाइंसाफ़ीअ जो मुख़्तलिफ़ सूरतूं आहिनि। उनजे लाइ मां हिकिड़े सुवाल जे फॉर्म में तव्हां खां उन ते रोशनी विझो त बोस्निया में मग़रिब ऐं अमेरिका जे सियाहत लाइ ईंदड़ माण्हुनि खे मौत जो शिकार बणाईंदा आहिनि, त उते ईअं छो आहे? इटलीअ जो साफ़ इहो गवाज़ ॾिनी जंहिंजो टीवी चैनल हो 24 में हो कमु कंदो ऐं उन ते बॉलीवुड जी हिकिड़ी फिल्म ठही हंट जेका 50 मिंटनि जी हुई। उन सॼे मंज़र जेके हुया उते उनखे फिल्म में उहा तव्हांखे यूट्यूब ते मिलंदी,
उहा ऐं उन ते सॼी जेका महिनत हुई उहा इटली साफ़ ई ईंदी हुई। हाणे उन में छा थींदो, बोस्निया हिकिड़ो खितो हुयो। हाणे उते यूरोप, स्पेन, फ्रांस ऐं अमेरिका जा सियाहत लाइ अमीर क्लास जा माण्हू वेंदा हुआ घुमण। हाणे उते जी जेका आर्मी आहे उहा हुननि खां टिकट जे सूरत में या परमिट जे सूरत में पैसा वठी ऐं हुननि जा अलाइका पहाड़नि ते हुआ, उते माण्हू रहंदा ऐं हू जदीद हथियार पाण सां खणी अचे ऐं हुननि खे शिकार कंदा, मौत जो शिकार। जीअं असांजे समाज में सियारो थींदो आहे, तनूर जो शिकार थींदो आहे, पखियुनि जो शिकार थींदो आहे, तितरनि जो शिकार थींदो आहे, ऐं के त वरी हूंदा आहिनि जेके मिरनि जो बि शिकार कंदा आहिनि। हो उते जेको आहे सो माण्हू खे उते जेको आहे सो शिकार था कनि। हाणे उन में अमेरिका ऐं यूरोप बग़ैर हो चवंदा आहिनि असां तरक़ी याफ़्ता आहियूं, तव्हां खां जेके आहिनि इस्लामी दुनिया या तव्हां खां असां बहितर आहियूं। हाणे उन्हनि जो रवैयो तव्हां ॾिसो त हिकिड़ो इंसान खे जेको आहे सो शिकार कनि ऐं शिकार करे हो वरी टहक ॾींदा। हाणे इहा हिकिड़ी दुनिया जे गुलनि ते हिकिड़ी सूरत हाल। अहिड़े नमूने सां हिते बि साॻी सूरत हाल आहे, जो हिते अरब जन ईंदा आहिनि तलूर जे शिकार में, त हुननि जूं अंदरियूं कहाणियूं ताज़ो 80 ऐं 81 ॾाह में हिकिड़ी हाई प्रोफाइल स्टोरी डान अख़बार छपी, जंहिंमें ॿ हिकिड़ियूं सिंधी औरतूं हुयूं, उहे अरबन खे राति जो उन्हनि पेश कयो, जंहिंमें उहे उन्हनि जे जिन्सी हवस जे करे उहे मरी वयूं। जिन ते डान हिकिड़ी स्टोरी ठाहे ॾिनी ऐं उन ते असांजे काफ़ी सालनि खां हिकिड़ो पलीअ साहब या ॿियनि जेके तर्की पसंदि क़ौम पसंदि उन्हनि ते सिंध में एतिजाज कया, पर उहो सिलसिलो उहो अञा ताईं जारी आहे, जंहिंमें जेको आहे सो ही बि उहो साॻियो तरीक़ो आहे जेको उते बोस्निया सां जेके उतां जा गोरा अमेरिकन ऐं फ्रांसी उहो साॻियो असरु हिन समाज में बि जेको आहे सो उहो आहे, जेको बज़ाहिर उहो निकल नमूने सां हूंदो आहे ऐं शऊर रखंदड़ माण्हुनि खे उन जी जेको आहे सो जेके जिन्सी हवस आहे उहा तक़रीबन सभिनी माण्हुनि खे ख़बर आहे। सर ही तव्हां खां आख़िरी सवाल, त अमरीकी सियाह फ़ाम शाइर एल्स वॉकर चयो आहे त ख़ौफ़ खे ख़तमु कयो वञे, त उहो कीअं ख़तमु थींदो? जॾहिं समाज में शऊर बेदार थिए थो त ज़ुल्म पाण मुरादो ख़तमु थींदो आहे। जहालत, अन्याय, ताक़तवर तबिको उन में मज़बूत नज़र ईंदो आहे। उन खे को ख़तमु कंदो आहे उहो शऊर कंदो आहे। हाणे अमेरिकन जेका सियाह फ़ाम हुई शाइर एलिस वॉकर, उन चयो त तव्हां पहिरियों पंहिंजे वजूद मां ख़ौफ़ खे ख़तमु कयो ऐं ज़ाती जेके तव्हांजा ख़्यालात आहिनि नेगेटिव, उन खे तव्हां पंहिंजे चेंज कयो। अहिड़े नमूने सां हितां जी पश्तो शाइर हुई, उन चयो त मूंखे चुनी उहो हुजे जेको ग़ुलामीअ खे तलाक ॾे। फिनान फैनन चयो त तव्हीं हिन वक़्तु मुंतशिर आहियो, जॾहिं तव्हां मुतहद थींदो त अन्याय कंदड़ो तबिको आहे उहो पाण ऑटोमेटिक मुंतशिर थींदो। हाणे इहे दुनिया जे ॾाहनि जा उसूल ॿुधाइण, तारीख़ में हुज़ूर जी हिकिड़ी तालीमात आहे, जॾहिं उते रोशनी ऐं शऊर कर खयो त उतां जे अरब समाज में जहालत ख़तमु थी वई। उहे जेके नंढड़ियूं मासूम ॿारनि खे जहिड़े क़बर पुॼींदा उहो ख़तमु थी वियो ऐं हिकिड़ो उतां जो क़बीलाई सिस्टम मुकमल तौरु ख़तमु थी वियो
ऐं माण्हू सुख जो साह खणो। हाणे असां जे पढ़ियल लिखियल माण्हुनि खे इन में उस्ताद आहे, शऊर रखंदड़ माण्हू आहे, अदीब आहे, शाइर आहे, सियासी वर्कर आहे, लेफ्ट जो माण्हू आहे ऐं मज़हबी माण्हू आहे, उन जो कमु आहे त पंहिंजे समाज में शऊर बेदार करे त पोइ असांजा इहे मसइला ईअं ऑटोमेटिक हल थी वेंदा ऐं असां हिकिड़ो पंहिंजो जेका ज़िंदगी जेका आज़ादी आहे उहा नेमत असां पंहिंजी हासिलु कंदासीं ऐं पंहिंजो जेको आहे सो बराबरीअ जे बुनियाद ते असां हिन समाज में जीअंदासीं। मोहतरम अली रज़ा साहब, तव्हांजी महिरबानी, थैंक यू।